नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी, एक क्वेश्चन थी पूछा। हाँ तो गीता में लिखियल है हाँ कि आत्मा जे मथां को बि लेप शेप नथो चढ़े। हाँ यानी आत्मा खे न कटे थो सघिजे, न जलाए सघिबो आहे, न डुबोए सघिबो आहे। हाँ त पोइ आत्मा पाप आत्मा ऐं पुण्य आत्मा कीअं थी ठहे? ऐं वरी चवंदा आहियूं कि ॿियो जनम बि पंहिंजे कर्मनि जे अनुसार ई थो मिले। हाँ त दीदी, इन सभिनी ॻाल्हियुनि जो थोरो अर्थ सम्झनि मां। हाँ ॾिसो, इहो त बरोबर लिखल आहे कि आत्मा खे न जलाए सघंदा आहियूं न कटे सघंदा आहियूं, लेकिन जी। ये जेका लिखल आहे न कि आत्मा ते लेप शेप न चढ़ंदो आहे, इन जो पाण सम्झी सघंदा आहियूं न। भई पाण हिकु जॻह चऊं था लेप शेप नथो चढ़े, ऐं ॿी जॻह चऊं था कि दान पुण्य कंदव त तव्हांजी आत्मा में पुण्य जमा थींदो। जॾहिं पुण्य जमा थिए थो त ज़रूर तव्हां कूड़ आदि ॻाल्हाईंदव, पाप आदि कंदव, विकार जे वश थी करे बुरो कर्म कंदव त हुनजो बि लेप त चढ़ंदो ई न। तॾहिं त पाप आत्मा चईंदा आहियूं। त ये थोड़ी सम्झण जी ॻाल्हि आहे कि आत्मा ते ही लेप शेप चढ़े थो, तॾहिं त आत्मा अॼु नंढो ॿार पैदा तो थिए, पैदा थींदे ई कॾहिं शरीर तो छॾे छॾे, कोई बीमारी थी थिए, त हाणे अगरि शरीर ई हाणे जन्मियो आहे त हुन ते लेप शेप जनम में ई कीअं अची वियो? त ज़रूर जेकी पुराणी आत्मा कंहिं शरीर मां निकिरी करे आई आहे, उहो ई पंहिंजा हिसाब किताब हुन शरीर द्वारा भोगे थी न। त लेप शेप केते चढ़ियो? आत्मा ते चढ़ियो न। हाणे ॿार त कर्म ई न कयो। हा, ॿार त कुझु कर्म ई न कयूं, त हाणे अञा जन्मियो आहे न वो त गर्भ मां ई निकितो आहे, ऐं गर्भ में निकिते ई कोई गर्भ में बि शरीर छॾे छॾंदो आहे, कोई ॿाहिरि निकिरंदे बि शरीर छॾंदो आहे, कहिड़ी बीमारी बि अची वेंदी आहे। त ही सम्झण वारी ॻाल्हियूं आहिनि। भई कोई त ॿार हेॾो होशियारु आहे न, भले वो पंहिंजे शरीर खे कीअं बि रखे थो, कहिड़ा बि बुरा आदि कर्म करे थो, त बि वो हुनखे एॾो सारो पैसो अथसि, वो पढ़ाई में बि एॾो होशियारु आहे, इहो कीअं न? ऐं कोई ॿार भले सुठी तरीक़े सां त रहे, कुझु ग़लती आदि बि नथो करे, ॾाढो मतिलबु मैनर्स वारो डिसेंट ॿार हो, ऐं हुनखे न धन अथसि न पढ़ाई आदि अथसि, न शिक्षा अथसि, त हीअं अहिड़ी ॻाल्हियूं छो थींदियूं आहिनि? छोजी आत्मा जेका कर्म करे आई आहे हुन शरीर में, हुन परिवार में, त वो हुन शरीर द्वारा ही भोगड़ा भोगदी आहे। उन आत्मा जो सुठा कर्म पहिरें जन्म में कया हूंदसि, त वो सुठे कर्मनि जो भुगतान उहे हिन जन्म में भोगे थी, लेकिन हिन जन्म में छा थी जमा करे? उल्टो कर्म करे, उल्टो जमा थी करे। जे पाण बैंक में पैसो जमा था करो, हाणे पैसो जमा त आहे पंहिंजो, पाण सोचदासीं असांजो त पैसो जमा आहे त पाण हाणे कुझु बि था करूं, जमा आहे वो धीरे 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 वो जमा वारो बि कटते 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 खत्म तो थी वञे। पाण त ये सोचोसीं एतिरो पैसो जमा, एतिरो पैसो, चलो हेतिरो बि था कढूं, हेतिरो बि था कढूं, हेतिरो बि था कढूं, लेकिन जेको कढूं था हुन हिसाब सां पाण ॿियो कमाए करे, ॿियो जमा करे, अंदर त कुझु बि न विधोसीं न, बसि कढो ई कढूं था। त उहो ई आत्मा जेका बि कर्म कंदी आहे, सुठा चाहे बुरा, हुनजा लेप शेप हुन ते चढ़ंदा वेंदा अथसि। त सुठो कंदी आहे त चढ़ंदा वेंदा अथसि, त ॿिए जन्म में बि हुनखे हुन सुठे कर्म जो भुगतान मिलंदो रहंदो अथसि। ऐं अगरि हुन जन्म में हुन जा पिछले जन्म जा सुठा कर्म अथसि, हू सोचे थो मां ग़लति कम बि करां थो त बि मूंसां सुठो थो थिए, त चलो ग़लति कम करण सां ई सुठो थो थिए त करो ग़लति कम ई। लेकिन ये यादि न रहंदो न, छोजी पाण मुंझी विया आहियूं कि आत्मा ते ही लेप शेप चढ़े थो। त ये जेकी गीता में ॻाल्हि लिखल आहे बरोबर आहे कि आत्मा खे पाण कटे न सघंदा आहियूं, जलाए न सघंदा आहियूं,
छो जी आत्मा अखियुनि खां ॾेखारे में न ॾींदी आहे। आत्मा ॾाढी सूक्ष्म हूंदी आहे, कॾहिं निकिरे थी कॾहिं अंदर वञे थी पतो न लॻंदो आहे। लेकिन आत्मा ते लेप शेप चढ़ंदो आहे। ये पाण प्रैक्टिकल भी पाण पंहिंजे जीवन में जेका शब्द चऊं था न उन सां सम्झी सघंदा आहियूं। त परमात्मा असांखे पहिरियों पाठ ही इहो पढ़ायो अथई कि मां के ऐं इहो मुंहिंजो शरीर आहे, हिन शरीर सां कर्म कराइण वारी मां आत्मा आहियां। मां आत्मा हिन अखियुनि खां ॾिसां थी इहा चीज ॾाढी सुठी आहे, ऐं मां आत्मा ही हथनि द्वारा बिना पूछे, सम्झो तव्हां ॿियो काॾे विया ॿिए कंहिंखां बिना पूछे तव्हां उहो चीज खणी करे खाधी या पाण वटि लिकाई त इहा चोरी कीअं कई? आत्मा ही कई। हाँ, त इहा पंहिंजी आत्मा में हुन समय उहो लेप चढ़ी वियो कि तूं हिन समय हिन जॻह ते हिन माण्हू जी जंहिंजी वो चीज हूंदी, हिन माण्हू जे बिना पूछे तूं हुन चीज खे खणी करे खाधी त तुंहिंजे मथां इहो भुगतान थी वई। हिन हेॾी कर्म जो निशान आत्मा ते ही पए थो। हाँ, कर्म जो निशान ऐं विद तिथि तारीख़ भी पईंदो आहे। मतलब अंत में जो चईंदा आहिनि न कि यमदूत आयो हुयो ऐं हुनखे ॾाढी सजा पियो ॾे, यमदूत न ईंदो आहे इहो जेको मां जंहिं समय जाते जंहिंसां उहो कमु कयो न उहो बक़ाइदा उहो समय उहो ॾींहुं उहो व्यक्ति पंहिंजे साम्हूं ईंदो आहे अंत समय प्रैक्टिकल में। ईअं असांखे परमात्मा बाबा ॿुधाईंदा आहिनि। त उहो जॾहिं चीज ईंदी आहे त पाण खे लॻंदो आहे कि ॾाढी मां ग़लति कमु कयो, मूंखे जॾहिं अंदरि महसूस थींदी आहे त पाण खे अंदरि पश्चाताप थींदो आहे न। त इहे ॻाल्हियूं जेकी हाणे असांखे परमात्मा बाबा ॿुधाई अथई, लेकिन बरोबर जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त असां इहे ई सोचंदा आहियूं कि असां चऊं भी था पाप आत्मा पुण्य आत्मा कर्मनि अनुसार असां जन्म था वठूं, लेकिन पंहिंजे शब्दनि खे पाण ध्यानु न ॾींदा आहियूं। त इहे परमात्मा अची करे असांखे इहे ई जागृति थो ॾे कि तव्हां भले किथे कुझु बि पढ़ो त तव्हां, लेकिन ॿियो तव्हां नॉर्मल लाइफ में कहिड़ा कहिड़ा शब्द था चओ हुन ॿिन्हिनि खे मैच करो त तव्हांखे खुदि ई तव्हां यथार्थ ज्ञानी आत्मा ठही वेंदो। खुदि खे ई तव्हांखे पतो लॻी वेंदो कि काथे कहिड़ी चीज सही आहे, काथे कहिड़ी चीज सही न आहे। परमात्मा इहे नथा चवनि गीता ज्ञान ग़लति आहे, गीता ज्ञान सही आहे, लेकिन हुन में थोड़ी थोड़ी चीजूं ठीकु आहिनि, थोड़ी थोड़ी चीजूं ठीकु न आहिनि, जंहिंजी सम्झानी मां तव्हांखे हाणे ॾियण आयो आहियां। ठीकु आहे, त इहे जेकी छोटी छोटी ॻाल्हियूं जो पाण मिसअंडरस्टैंडिंग जे कारण पाण बुरा कर्म करूं था, सोचूं था आत्मा ते लेप शेप नथो चढ़े, वरी गंगा सनानु था करूं, चऊं था कि आत्मा जो पाप धोऊं, आत्मा ते त लेप शेप नथो चढ़े न, त गंगा सनानु करो था त ईअं छो था चओ, थोड़ा सा पाप धोई अचूं आत्मा जा न। त अहिड़ा शब्द ध्यानु ॾींदा त तव्हांखे खुदि ई यथार्थ ज्ञान सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे जी, हाँ ठीक है। हाँ, थैंक यू। हाँ।